ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदा हलूं कंदकोड़ में एसएसपी अमजद शेख जी मुगविन जी बाज़ियाबी वारी दावा कूड़ी निकिती आहे। मुगवी जा वारिस जेका आहिनि उहे सरापा एहजाज बणियल आहिनि। मुगविन जे वारसनि जो चवणु आहे त असांजा मुगवी अञा ताईं बाज़ियाब थी करे घर नाहिनि पहुता। ख़बर नाहे एसएसपी अमजद शेख अलाए कंहिंजे चवण ते मुगविन जी बाज़ियाबी वारी दावा करे रहियो आहे। मुगविन जे वारसनि जो चवणु आहे त धाड़ेल असां खां हींअर ई 7 लख रुपया भुंग घुरी रहिया आहिनि। धाड़ेल जो चवणु आहे अगरि 7 लख रुपया न ॾींदा वे त तव्हांजे माण्हुनि खे असां नुक़सानु रसाईंदासीं। असांजे सम्झ में नथी अचे ॻाल्हि इहा दावा कीअं कयूं पाण कंहिंजे मार्फत सां ऐं कंहिंजे चवण सां दावा कयूं। असांजा असां सर असां कंदासीं वज़ीर आला सिंध मुराद अली शाह ऐं चेयरमैन साहिबु बिलावल भुट्टो साहिबु ऐं साईं IG साहिबु SP साहिबु अमजद शेख साहिबु उन्हनि खे असां गुज़ारिश कयूं था ग़रीब मिसकिन माण्हू असां वाइर कनि सईद माण्हू ग़रीब आहियूं ख़ुदा जे वास्ते उनजे असांजे दर्द खे सम्झनि सोचनि उन्हनि खे बि अलाह ताला रिश्ता ॾियनि औलाद ॾिनो आहे। 3 बजे त असांजा पैसा पुॼाए वञो न तव्हांजे माण्हू खे नुक़सान सां ॾींदासीं। घणा पैसा? 7 लख रुपया साईं 7 लख रुपया असां कोशिशि कयूं था इनशाला। छा कयूं इंसान को त वधीक 70 लख न आहिनि उन्हनि खे ॾींदा ॿियो छा कयूं।